नाज़रीन ख़बर है कंदकोट में SSP कश्मीर कंदकोट इरफान अली समूह दुरानी मार के कच्चे उम्मीदवार खिलाफ पुलिस ऑपरेशन के हवाले से मीडिया से ॻाल्हाए रहियो आहे। अचो तो ॿुधूं था। इतला ये भी असांखे मिलन था काफ़ी तादाद में धाड़ियुनि जा जेके भी नुक़सान थियो आहे, काफ़ी तादाद में जेके धाड़िया आहिनि उहे बि उन मारिया विया आहिनि। छो त ऑपरेशन प्रोग्रेस में आहे। APC जे अंदर जेका मूवमेंट आहे उहा असांजी हले थी। मोर्चनि में पुलिस जेका उहा फायर ॾिए थी पंहिंजो अॾवारनि खे। कुछ टाइम का इंशाल्लाह जेके तस्दीक है उनजो नुक़सान केतिरो थियो आहे उहो बि साम्हूं अची वेंदो। हिन वक़्त में तस्दीक में केतिरो थियो आहे ॾिसो, हिन वक़्तु ऑपरेशन हले थी ऐं काफ़ी जेको असांखे इतलात मिलिया आहिनि जेका काफ़ी तादाद में जो नुक़सान थियो आहे ऐं पुलिस जेका उन्हनि जे घरनि ताईं हली वई आहे। हिन वक़्तु बि जेको आहे मां उतां ई बिल्कुलु मोटियो आहे जीअं शहादत थी आहे। मां पंहिंजी ऑपरेशन एरिया ख़र्च करे हिन वक़्तु अस्पताल में हिन वक़्तु वरी वापसि वञी करे उते बि काफ़ी तादाद में नुक़सान आहे। उहो बिल्कुलु कश्मीर ज़िले जी पुलिस बिल्कुलु ज़िले जी पुलिस न सिर्फ़ु कश्मीर पुलिस जेका आहे कश्मीर पुलिस जा जेके जवान आहिनि जेके अफ़सरान आहिनि उहे दौड़ी रहिया आहिनि।